प्रोजेक्ट ठाहियो आहे हिनखे सिंध जी तारीख़ या सिंध जी शुरूआति बि चई सघूं था। हीअ जिथां असांजी सिंध जी शुरूआति थी त ख़बर पई त सिंधी हुआसीं। हीअ जेको असां ठाहियो आहे किंग प्रेस ते हिनखे अजरक जा चित्र हुया ठहियल 5000 साल अॻु जॾहिं सर जॉन मार्शल मुंहिंजे दड़े जी खोटाई कराई त उन मों ही शयूं मिलियूं। ही बुत मिलियो जेके अजरक पातल हुयो। उनखां पोइ असांखे ख़बर पई त असां सिंधियुनि जी सकाफ़त आहे अजरक पाइणु। उनखां पोइ हीअ डांसिंग ॻाल्हि आहे त हिन मां मतिलबु ख़बर पए थी त 5000 साल अॻु सिंधियुनि खे ॻाइण वॼाइण जो पिणु तमामु घणो शौक़ु हूंदो हो। उनखां पोइ खूह आहे त इन मां ख़बर पए थी त 5000 साल अॻु बि माण्हू साफ़ु पाणी पीअंदा हुआ। हिन वटि साफ़ु पाणी पीअण जो बंदोबस्तु हूंदो हो। हिकिड़ो खूह हो मशहूरु हुन वॾे में वॾो खूह जिथां सभु पाणी भरण ईंदा। ॿिया बि नंढा नंढा हुया पर हीअ जेको खूह हो सभिनि खां वॾो हो। उनखां पोइ हीअ किंग आहे। कंहिंजो चवणु आहे त हीअ सच में किंग हुयो इन जी शिकिल वारो ठाहियो हुयनि ऐं कंहिंजो चवणु आहे त हीअ बुत हो हुनजी पूॼा कंदा हुआ छो त हुनजो तालुक़ु थोरो हिंदू हुयो क़बीलो हुया सिंधी पर मतिलबु हिंदू हुया। उनखां पोइ जेको असां ठाहियो आहे दांद गाॾो त इन मां मुराद 5000 साल माण्हुनि खे एतिरो अकुलु हुयो त हू गाॾा ठाहे दांद ठाहे पंहिंजो कारोबार करे सघनि था। इन मां मुराद त इहो कारोबार पैसनि ते न थींदो मतिलबु कपह ॾेई अन्न वठंदा अन्न ॾेई चांवर वठंदा। हिननि खे जेके अंदरि आई हो कोथिरियुनि में हिन में कपह अथनि कपह जो कारोबार कंदा हुआ दांदनि जे ज़रिए। उनखां पोइ आई बाथरूम जेके असां चवंदा आहियूं ग्रेट बाथरूम। उन्हनि खे मतिलबु अहिड़ो निज़ाम हुयो ठहियलु हिकिड़ो तंहिं दौर में बि हिकिड़ो वॾो पूल वांगुरु ठहियलु हूंदो जंहिंमें हू सभु पींजंदा हुआ। ॿार हुजनि या वॾा पर हुनखे पूल ठहियलु हूंदो हुन में पाणी हूंदो साफ़ु उन पाणीअ में विझंदा। उन पोइ जेको वॾो दड़ो जेको ख़ासि मुंहिंजे दड़े जो सुञातो ईंदो आहे जेको 20 नोट ते बि छापियल आहे त हीउ दड़ो आहे। हिते कंहिंजे चवण ते बादशाह वेही फ़ैसिला कंदो हो ऐं केतिरियूं ॻाल्हियूं बयानु कंदो।